नाज़रीन, बलोचिस्तान असेंबली के मेंबर मीर तारिक मंगसी बलोचिस्तान के ॿिनि इलाइक़नि जियां झलमक्सीअ में भी बरसाती पानी वॾी तबाही आंदी है। बरसाती ॿोॾि जे करे केतिरियूं ई वसंदियूं ऐं रोड रस्ता पानी हेठि आयल। MPA मीर तारिक मंगसी जा झलमक्सीअ में मौजूद धरती न्यूज़ रिपोर्टर सदाम सोलंकी ॻाल्हि ॿोल कई है। नाज़रीन, हिन वक्त असीं बलोचिस्तान के MPA नवाबज़ादा मीर तारिक खान मक्सी साहब सां सैफाबाद में मौजूद आहियूं, जेके पहाड़ुनि मां बारिशूं वही आयूं आहिनि, जंहिंजे करे ज़िला झलमक्सी सख़्तु मुतासिर थियो आहे। अचो त उन हवाले सां मीर साहब सां ॻाल्हि ॿोल कयूं त संदसि छा चवणु आहे। हे त हिकिड़ी कुदरती आफ़ात आहे, छो जो मां त एतिरे सालनि में जॾहिं खां वठी मां हिते आहियां मां अहिड़ो पाणी न आहे ॾिठो, पहिरियों दफ़ो ॾिठो अथमि। ऐं जेतिरा बि असांजा रिवर्स आहिनि उहे हिन महिल फुल फ्लो ते आहिनि ऐं उन वजह खां जेको मैदानी इलाइक़ो आहे उहो टोटल मुतासिर थी वियो आहे, जंहिंमें रोड नेटवर्क बि असांजो सॼो कट ऑफ थी वियो आहे और काफ़ी ॻोठनि में मतिलबु पाणी पियो आहे, काफ़ी नुक़सानात थिया आहिनि और ह्यूमन लाइफ जा भी कल मूंखे ख़बर पई कल शाम तो कोई घर कोलैप्स थियो आहे, उन में ह्यूमन लाइफ भी जो भी नुक़सान थियो आहे। तो मतिलबु हिकिड़ो कुदरती आफ़ात आहे। हाणे इंसान त इन जे बारे में हे जेको भी पाणी आहे बरसाति जो पाणी, जेको मानसून सीज़न में 4-5 ॾींहं कॉन्टीन्यूस बरसाति थी पहाड़ी इलाइक़नि में, हे उहो पाणी जेको आहे त आयो आहे। ऐं पहाड़ जो पाणी ख़बर आहे केॾी स्पीड सां ईंदो आहे। मेन शइ असांजो जेको अगरि मुला डैम असांजो ठही थो वञे त उन खां काफ़ी मतिलबु मां सम्झां थो त 70% सैलाब जो ख़तरो टलिजी थो वञे पियो अगरि उहो डैम ठही थो वञे पियो। छो जो हाणे उहे जेका रिवर्स आहिनि ओपन आहिनि, जॾहिं बि बरसाति थिए थी पाणी अचे थो पोइ मैदान में अचे नुक़सान थो करे पियो। मेजॉरिटी पाणी मुला रिवर जो नाड़ी बैंक ऐं बोलान जो पाणी आहे, अञा एंटर न कयईं आहे एरिया खे। हे त असांजो लोकल जेको रिवर्स आहिनि हे उन्हनि जो पाणी आहे। एतिरो पाणी आयो आहे जो कॾहिं एतिरो पाणी पहिरियों आयो ई न आहे। हालांकि उतो रस्तो आहे पाणी जो, पर हुनजी मिक़दार एतिरी घणी हुई जो उतो पास न थी सघियो ऐं जेको बि मतिलबु गवर्नमेंट कॉलोनी हुई उन जे बैंक ते आहे, उहो सॼो पाणी उन कॉलोनी में हलियो वियो, जंहिंखां इहो नुक़सान थी वियो। कैमरामैन रेहान मंगणार सां गॾु सदाम हुसैन सोलंकी, धरती TV न्यूज़, सैफाबाद।